दोस्तन वीडियो ॾेखारियो हाणे पकड़ शुरू भी कई थे वीडियो मुखे ॾेखारियो हिकड़ी कब्र जो वीडियो आ उन कब्र जे मथों हेडा जीत चुरन था कब्र जे मथों हेडा जीत चुरन था पिया ओ भरण वारो पुछा तो करे त हे मथों जीत न त हेठ हशर छा हुंदो के केरा मरण वारो जे असांजे गोठ जो व्याजी आ चाहे ए असांजे गोठ जो व्याजी आ दुनिया में गरीबन मिस्कीनन सां नाहक कई घरन जा घर उजाड़े छॾे अल्लाह उन जी कब्र के दुनिया के देखारे तो पियो त व्याजी सां फाज़नु बिहरब मिन अल्लाह रब फरमायो त व्याजी सां मां अल्लाह जी जंग आ पो जेको रब सां जंग कंदो दुनिया में जीत बचंदो अगते अल्लाह मुझा बाबा साईं बस इन दिलबर जे करे दुनिया बची पई थी हे मदरसा हे मस्जिदियों जाते अल्लाह जे हबीब जो फरमान पढ़ जई थो उन आवाज जे करे रहम कयूं थो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मदरसन जो बुनियाद पाण रखियो नथो ॻाल्हायो अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदरसन जो बुनियाद पाण रखियो मक्के पाक में हाथ भी मदरसे वारी तालीम पई हले मदीने पाक तभी मदरसे वारी तालीम मदीने पाक में त महबूब जे मदरसे में जेके असाबे सुफा जे नाले सां सॼो वेंदो आहे आले इल्म हज़रात मुंहिंजे स्टेज ते मौजूद आहिनि उन्हनि खां तव्हां तस्दीक में 60-70 तालिब रहंदा महबूब जे मदरसे में 60-70 तालिब साईं अब्दुल गफूर साहब जे मदरसे में भी अवांखे तालिब नजर ईंदा हाणे तैयार दुनिया जो हर सुख असांजे मदरसन में आ गर्मीअ में जेकॾहिं बिजली वई जनरेटर भी आ सोलर भी आ पर महबूब जे मथां सब कुछ घोर आ ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वलदी मिन वालिदिही व वलदि वन्नासि अजमईन लफ्ज़ सां मोहब्बत कर पिया फरमान पिया सुख छा कंदो जेकॾहिं मूंसां मोहब्बत अथव पोइ अबे खां वधीक मोहब्बत रखो बच्चन खां वधीक औलाद खां वधीक जेकॾहिं मां मोहम्मद सां मोहब्बत अथव त पोइ आशिक़ आहियो चओ हुननि करे ॾेखारियो अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदरसे में जमके छॾण जे लाइ तयार न हुए हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला मथों बीठो आहे नज़र थो करे मुंहिंजो वेहतो लॻो पियो हरते बिलाल सैयद जे जिस्म मां खून पयो वहे ओ दुनिया वारा तुझे मुंडे खून जो एडो मकाम मर्तबो नथी जेको सोने बिलाल जे खून जो मकाम हो बिलाल जो खून त मर्तबे वारो हो पर सोने बिलाल जी जुती मुबारक जो ही मकाम हो तो असलू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नह अल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नह वलम्मा यातिकुम मसलुल लज़ीना खलौ मिन क़ब्लिकुम
मसतहुमुल बासा वज़र्रा वज़ुलज़िलू हत्ता यक़ूलर रसूल वल्लज़ीना आमनू मता नस्रुल्लाह अला इन्ना नस्रल्लाहि करीब। जन्नत पिया बिलाल मारा जनी था पो होरा शो न सो अहदो अहदो चवे हो धक्को हणी था तू तो चवे अहदो अहदो वरी कावड़ करे तो के कुटन था तभी चवे तो अहदो अहदो ओ बिलाल ओ तुझी मोहब्बत के दिसे तो पियो मिठो मोहम्मद करीम तुझे इश्क के जाने तो दिल में अहदो अहदो चौक जो मारत ढकी थई मां सदको वना महबूब जे तालिब बिलाल जे मथा जे तो अबू बकर मुके न समझाए मां मजबूर अबू बकर तो संद मुंजी यारी उन टेम ते आजो अना महबूब के नबूवत न मिली पाण त वापार भी गडे कदा हरत अबू बकर सा सोने बिलाल जी यारी आ जॾहिं हरत अबू बकर भी वापार सा शाम मुल्क दे हरत बिलाल भी पंहिंजे मालिक उमैया जे माल खे खणी वञे पियो खुद बुधाए वाजो बिलाल जे आवाज में रब करीम दर्द रखो जे काफलो भी हलंदो रहे हिय जो दर्द मां जो बिलाल शेर चवे त रड़ियूं निकरी वञ दाहू निकरी वञ जीअं जो बिलाल चुप पो करे त काफले वारा चल न चुप न कर रंगो तुझो सांवरो आ पर तुझे आवाज में अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाह मअस्साबिरीन वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहया। अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालिब मां को तालिब बिलाल भी हो जॾहिं सोने अबू बकर सिद्दीक महबूब जे आशिक बिलाल जो हे हाल ॾिठो सीने ते पत्थर पयो आ रतो वेतो लगो पियो ये ज़बान ते अहदो आ उमैया मालिक वट वयो ओ मैया इन गरीब ते रहम नथो अचे उमैया छॾियो छा अथईसी ओहो जिस्म जो टुकड़ो कोने जाते धक्को न लगल आ हे बेचारो मिस्कीन गरीब तोखे ईज़ाए भी कोन सोन के तू एडियो तकलीफां तो दे उमैया सोने अबू बकर के चवे तो इनके तू ही त खारियो वा अबू बकर के चई इनके तू ही त लिखी वठी वनी तो अबू बोट कुरान पढ़ाए तो शागिर्द इनके तू ही त कयो वा तोखे एडो रहम तो अचे त को कराए से आजाद न सोने अबू बकर जो मुके सौदो सस्तो आ मुजो गुलाम वा तालिब बिलाल ते नजर कया फफादत ऐना रसूलल्लाह आका जे नबूवत वारन नेरन मोती टिमी पिया अल्लाहु अकबर के जे मथो अपो रोए के जे मथो उस्ताद रोए के जे मथो मिट माइट रोन हा बिलाल तुझे मकाम तो सदको वना ओ बिलाल तुझे मर्तबे तो सदको वना तुझे मथो मिठड़ो मोहम्मद पान रोए पियो तुझे करे आका जे नबूवत वारा नेरन में पया था नीर टिमन हरत बिलाल रज़ी अल्लाह ताला नो चवे तो वो डाडो मंजर अजीब हो साईं केड़ो मंजर अजीब हो जे जडे मारते वेते के मां जख्मी बिलाल के मार दर्द वारे बिलाल के खून में मुझे जिस्म मां वहे पियो जडे मुझो यार साईं जो बाकुर भी एकड़ो साहबिया रंग जो सांवरो
महबूब मुस्तफा आया हुनजे अखरनि ते हथ ॾेई बीठा साईं इन जे करे ख़ुशि त ॿई पा कनि त जीअं मूंखे सुञाणे न साईं तव्हां था चओ त सुञाणे न पर तव्हां अञा हिन सां वेझा थींदा विया हो तव्हांजी ख़ुशबू हुनजे नक ते पहुची वई साईं हुनजे अखरनि ते हथड़ो रखी करे ख़ुशि हिन खे आहियां त मुंहिंजी को क़ीमत ॾेई न सघंदो सुभान अल्लाह अल्लाह अकबर अल्लाह अकबर चए थो दुनिया वारा जेकॾहिं मां इन मिठे मुहम्मद करीम जे भाकुर में कंहिंखे ताक़त ई न आहे जो मुंहिंजी क़ीमत ॾेई सघंदो महबूब संजे जिस्म मुबारक सां सीने मुबारक सां पंहिंजी पुठड़ी पियो घसाए आका पुशाकुर में झलियो हाय हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला नो अखरनि मां पयो पो नीर वाए हेॾो शागिर्द रोए पियो उस्ताद रोए पियो हेॾो शागिर्द बिलाल रोए पियो होॾो उस्ताद मिठड़ो मुहम्मद करीम रोए पियो यार शागिर्द बि अजीब उस्ताद बि अजीब इहो मदरसो बि अजीब जंहिं जाइ ते हिन जी तालीम थींदी हूंदी उहा जाइ बि अजीब जाते विच ते वेही करे मुंहिंजो आका साईं पढ़ाल वरी तालिबन जो बि खादिमा ओ बिलाल महिमान जो बि निगरान महबूब सैयद जी महफिल अजीबा महबूब सैयद जी मजलिस अजीबा हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जेकॾहिं को मिस्कीन मारो ईंदो हो या मिस्कीन माण्हू पियो अचे उन जे जिस्मनि ते लटड़ो कोन हूंदो फरमाईंदा बिलाल काॾो धारे तोर लटो वठी आ ग़रीब जे जिस्म ते ढकाए छॾे बिलाल जिस्म हिन जो घाड़ो आहे लटड़ा फाटल दस काथों उधारो कपड़ो वठिया वरी अल्लाह दींदो पैसा कर्ज बिलाल लाहींदा से मानी जे टेम ते को पो अचे ओ बिलाल हिन जे मानी जो इंतज़ार सही तो चवे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौजज़ात रे नथो वञो हिकिड़ो वॾो आलिम सगरो अल्लामा सुयूती रहमतुल्लाह अलैहि समझनि था उन लिखियो आहे त आका साईं जा 30,000 मौजज़ा घणा चवे मूंखे हैरत तॾहिं ईंदी हुई जॾहिं जहाज़े मां सौदो सामान खणंदो आहियां अल्लाहु अकबर यार तवज्जो तकयो मां हिकिड़ी ॻाल्हि वांदे साम्हूं पेश पियो कयां वो यहूदी तो चवे बिलाल पंहिंजे दुकाननि तो बि सामान खणंदो आहे सौदो खणंदो आहे मानीअ जो मसइलो पाणी जो मसइलो लटे कपिड़े जो मसइलो ईअं खणंदो आहे पर हो तंग न कंदा आहिनि न चवंदा आहिनि त बिलाल ॾींहं थी विया थी पोइ जॾहिं वरी साईं वटि ईंदो आहे त वरी कर्ज़ लाहे छॾे बिलाल मां भी तंग न कंदो वायदो चे पर उन यहूदीअ खे धरते बिलाल साईं खे तंग करणो हो